खेलियासीं त नंढड़ा नंढड़ा ॿार ईअं फिर सौटो खेॾंदा हुआ या इर्च के मिर्च के धामा धिरच के पोइ असां इहो चवंदा हुआसीं त इहो छा आहे पर हक़ीक़त में त जेकॾहिं इहे ॿारड़ा रांदि त कंदा हुआ पर इन में पूरो हयातीअ जो ज़िक्र आहे इन नंढड़ीअ रांदीकड़े में ॿारड़नि जो मिसाल तौरु इर्च के मिर्च के धामा धिरच के आग पटांगण नागण जोगण खैरा खुटी बुटी हित छुटी त साईं साले मोहम्मद शाह खां हिकिड़ो भेरो उन ज़िक्र कयो इन शइ जो त ॿीड़े खां न कुंभर खां मूं पुछियो त साईं एॾी रांदि पोइ इहा कंहिं रखी आहे चयूं त भई इहा रांदि न आहे पर इहो इंसान जे ज़िंदगीअ जो हवालो आहे जेके ॿारड़ा पढ़नि पिया त उन चयोसीं ॿुधायो चईं इर्च के मिर्च के धामा धिरच के जी माना आहे इर्च के मिर्च के जॾहिं अमड़ जे पेट में को ॿारड़ो संजरंदो आहे त उहा थींदी इर्च के मिर्च के वरी धामा धिरच के हाणे ॿारड़ो ॼमी पियो आहे त वरी उनजी धामा धिरच के मायूं ॻोठ जी ओड़े पाड़े जूं वठी लाॾा सहरा ॻाइनि उहा थी वई धामा धिरच के वरी आग पटांगण नागण जोगण हाणे ॿारड़ो वॾो थियो आहे नागण जोगण दौलत जे पोयों लॻी वियो वरी खैरा खुटी बुटी हाणे खैर सां अची हयाती बि खुटी इन कम कंदे सॼी उमिरि पोइ को तालीमी इदारनि सां को किथे पर पियो हले पोइ खैरा खुटी अदा हाणे खुटी हयाती इंसान जी खुटी पोइ बुटी बुटी कहिड़ी कफन ॾेई अदा हित छुटी अदा इहा ज़मीन जे हवाले थी मिटीअ जी शइ मिटीअ में मिली